मुंबई जी पुलिस भारत जी स्कैंडल ऐं ड्रामा क्वीन जे नाले सां मशहूर अदाकारा राखी सावंत खे बोल्ड अदाकारा शेरलिन चोपड़ा जूं मुबैना तौर उघाड़ियूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं सहाफ़ियुनि खे ॾेखारण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे वरितो आहे। मुंबई जे अंबोली थाणे जी पुलिस राखी सावंत खे अॼु उन वक़्तु गिरफ़्तार कयो जॾहिं हूअ पंहिंजी डांस अकेडमी जो इफ़्तिताह करण वारी हुई। शेरलिन चोपड़ा पंहिंजे ट्वीट में राखी सावंत जे गिरफ़्तारीअ जो ब्रेकिंग न्यूज़ तौर ज़िक्र कयो। शेरलिन चोपड़ा राखी सावंत ख़िलाफ़ गुज़िरियल साल नवंबर में केस दाख़िल करायो हो। मुंबई पुलिस पारां राखी सावंत खे गिरफ़्तार करण बैदि अंबोली थाणे ते आंदो वियो। कुझु देरि बैदि हूअ पंहिंजे मुड़ुस आदिल ख़ान दुरानी सां गॾु थाणे मां ॿाहिरि वेंदे नज़र आई। ताज़ो राखी सावंत आदिल ख़ान दुरानी सां पंहिंजे निकाह जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ जारी करे सभिनी खे हैरान करे छॾियो हो। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। राखी सावंत जे मदाहन खे सभ खां वॾो झटको उन वक़्तु लॻो जॾहिं हुन पंहिंजे इस्लाम क़बूल करण वारी वीडियो ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते शेयर कयूं। राखी सावंत मूजिबि संदसि इस्लामी नालो फातिमा आहे। राखी सावंत वाक़ई बि ड्रामा क्वीन आहे, छाकाणि त हूअ पंहिंजे मदाहन खे हर भेरे को न को सरप्राइज़ ॾींदी रहे थी। ताज़ो पंहिंजे हिक वीडियो में हुन रोअंदे चयो हो त आदिल ख़ान साणसि शादीअ जो दुनिया आॾो ऐलान करण खां लवाए रहियो आहे। क्यों है मेरे नसीब में इतना दर्द? न मैं खा पाती हूँ, न सो पाती हूँ, कुछ नहीं कर पाती हूँ मैं। जी आदिल भाई के घर वाले क्या बोले? कुछ आपसे बात? आदिल के घर वाले से मेरी बात हुई है, उन्होंने उनको समझाया, वो बहुत अच्छे हैं, उन्होंने समझाया कि भाई अगर तूने सचमुच निकाह किया है तो अगर निकाह किया है तो तू कबूल करने में क्या हर्ज है। सबके सामने उनके घर वाले बहुत अच्छे हैं, उनको टाइम लगेगा मुझे अपनाने के, लेकिन आदिल ने तो मेरे साथ कसमें खाई है। थैंक यू। कल मिलते राखी, चलो कल आदिल भाई को मिलते।